टंडो बागुमा ख़बरवा सां शुरू कई पिया। पुलिस एहलकारनि जी चाहि न प्यारण तां होटल में भञिड़ा कई वई आहे। बागुमा पुल भरिसां ख़मीस मला जे होटल ते पुलिस एहलकारनि भञिड़ा कई। एहलकारनि पोरहित ते तशदुद कयो आहे, खीर बहारे छॾियो, पोरहित तरफ़ां नुक़सान जे अज़ाले ऐं इंसाफ़ जी अपील कई आहे। वाक़िआ आगाह कयूं पिया। पुलिस जी गुंडागर्दी। टंडो बागो में पुलिस एहलकारनि जी चाहि न प्यारण तां होटल में भञ कई आहे। बागो वाह पुल भरिसां ख़मीसो मलाह जी होटल ते पुलिस पारां एहलकार ते तशदुद कयो वियो आहे। होटल में भञ कई आहे। एहलकार जो चवणु आहे त तशदुद कयो आहे, खीर हारे वियो आहे, पोरहित तरफ़ां नुक़सान जे अज़ाले ऐं इंसाफ़ जी अपील कई वई आहे। अवां खे ख़बर ॾियूं पिया। एहलकारनि पोरिय ते तशदुद कयो आहे। अवां खे ख़बर ॾियूं पिया। टंडो बागुमा पुलिस एहलकारनि जी चाहि न प्यारण तां होटल में भञिड़ा कई वई आहे। अवां खे अपडेट कयूं पिया। टंडो बागुमा पुलिस एहलकारनि जी चाहि न प्यारण तां होटल में भञिड़ा कई वई आहे। बागुमा पुल भरिसां ख़मीसो मला जे होटल ते पुलिस एहलकार जी भञिड़ा। अवां खे ख़बर ॾियूं पिया। एहलकारनि जो पोरिय ते तशदुद कयो वियो आहे, खीर बहारे छॾियो। अवां खे आगाह कयो पिया। टंडो बागो में पुलिस एहलकारनि चाहि न प्यारण तां होटल में भञ कई आहे। बागो वाह पुल भरिसां ख़मीसो मलाह जी होटल ते पुलिस एहलकार भञ कई आहे। एहलकारनि पोरहित तशदुद कयो आहे। एहलकारनि खीर बहारे छॾियो आहे, पोरहित तरफ़ां नुक़सान जे अज़ाले ऐं इंसाफ़ जी अपील कई आहे। पुलिस एहलकारनि जी चाहि न प्यारण तां होटल में भञिड़ा कई वई आहे। बागवा पुल भरिसां ख़मीसो मला जे होटल ते पुलिस एहलकार जी भञिड़ा। अवां खे ख़बर ॾियूं पिया। एहलकारनि पारां पोरिय ते तशदुद कयो पियो, खीर बहारे छॾियो, पोरिय तरफ़ां नुक़सान जे अज़ाले ऐं इंसाफ़ जी अपील कई वई आहे। जी नाज़रीन, अवां खे आगाह कयूं पिया। टंडो बागो पुलिस एहलकार जी चाहि न प्यारण तां होटल में भञ कई आहे। बागो वाह पुलिस पुल भरिसां ख़मीसो मलाह जी होटल ते पुलिस एहलकारनि भञ कई आहे। वधीक तफ़सील वठंदासीं दोस्त मोहम्मद खां। जी दोस्त मोहम्मद, ही छा मामिलो आहे? पुलिस एहलकारनि पारां पोर ते तशदुद कयो वियो आहे। जी बिल्कुलु, आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त टंडो बागो में पोरियत मला ख़मीसो मला जेको होटल हलाईंदो आहे, उन ते हिकिड़ो पुलिस एहलकार आयो जे हुनखां चांहि घुरी ऐं ख़मीसो मला हुनखे ॿुधाए त बाबा चांहि मुफ़्त में न मिलंदी, पैसनि सां ॾींदसि, ऐं जंहिं तां उहो मच्छर थी पियो ऐं उन ख़मीसे मला ते सख़्तु तशदुद कयो। तशदुद करण खां पोइ ख़मीसो मला त भॼी वियो पुलिस एहलकार खां छॾाए। पुलिस एहलकार इहो कयो त जेके होटल ते थां वग़ैरह हुआ उन्हनि खे टोड़ियो ऐं उनजो जेको 10 किलो खीर हो ग़रीब पोरित जो, उहो भारे ॾिनो ऐं उनखां पोइ जेको आहे सो सख़्तु जेका आहिनि हुन ते तशदुद जी कोशिशि बि कई, पर उहो ख़मीसो मला जेको मौक़े तां फ़रार थी हलियो। पुलिस एहलकार मुख़्तलिफ़ जेके दुकान वारा उन्हनि खे दाबा ॾींदो ऐं हलियो वियो। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी दोस्त मोहम्मद मल्ला तफ़सील ॾियण जे लाइ।